वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ हिकु ॾींहं जे दौरे ते कोयटा पहुची वियो। ज़रियनि जो चवणु आहे त वज़ीर आज़म जी सदारत हेठि सूबाई एपेक्स कमेटी जो इजलास नेशनल एक्शन प्लान जे एपेक्स कमेटी जे इजलास में अमन जी सूरतहाल ते गौर। इजलास में बलोचिस्तान जो वॾो वज़ीर, वफ़ाक़ी वज़ीर ऐं सिक्योरिटी इख़्तियारनि जी शिरकत। दुनिया केतिरनि मसइलनि खे मुंहुं ॾेई रही आहे। दुनिया खे पुरअमन रखण लाइ असांखे हिक ॿिए सां सहकार करणो पवंदो। असांखे पंहिंजनि मुल्कनि खे ॾोहनि खां महफ़ूज़ रखणो आहे। घरू वज़ीर मोहसिन नक़वी जो UNCOPS सिमट खे ख़िताब। संदसि चवणु आहे त नई टेक्नोलॉजी ज़रिए ॾोहनि खे रोकण में अहम किरदारु अदा करे सघनि था। सभिनी खे हिक ॿिए जे तजुर्बनि मां फ़ाइदो वठण जी ज़रूरत आहे। वफ़ाक़ी घरू वज़ीर मोहसिन नक़वी जी गॾियल क़ौमनि जे सेक्रेटरी जनरल एंटोनियो गुतेरेस सां मुलाक़ात। इलाक़ाई सूरतहाल ऐं आलमी मामलनि ते ख़्यालनि जी ॾे वठि। एंटोनियो गुतेरेस तरफ़ां ओलह एशिया में तकरारनि जे ख़ात्मे लाइ पाकिस्तान जी टाकड़ी वारियुनि कोशिशुनि जी वाखाण। पाकिस्तान जे हिक ॾींहं वारे दौरे ते पहुतल क्रोएशिया जे परॾी वज़ीर डॉक्टर गोर्डन राडमान जूं वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ ऐं नायब वज़ीर आज़म इसहाक डार सां धार वफ़दनि जी सतह ते मुलाक़ातूं। ॿ तरफ़े लाॻापनि ऐं गॾियल दिलचस्पी वारनि शोबनि में सहकार वधाइण समेत मुख़्तलिफ़ मामलनि ते ॻाल्हियूं। ॿिन्ही मुल्कनि तरफ़ां वापार, सीड़पकारी ऐं दिफ़ा समेत अहम शोबनि में सहकार वधाइण ते इत्तफ़ाक़। सियासी, मुआशी ऐं वापारी राब्ता बरक़रार रखण ते इत्तफ़ाक़ कयो वियो। गॾियल प्रेस कॉन्फ्रेंस कंदे नायब वज़ीर आज़म इसहाक डार चयो आहे त डिघे अरसे बैदि क्रोएशिया जो वफ़द पाकिस्तान जो दौरो करे पियो, जेको लाॻापनि खे हथी वठाइण लाइ अहम आहे। ॿिन्ही मुल्कनि में ख़ैर सगाली ऐं गॾियल एतमाद वारा लाॻापा क़ाइमु आहिनि। क्रोएशिया पाकिस्तान जे सीड़पकार दोस्त पॉलिसी मां फ़ाइदो वठंदो। क्रोएशियन परॾी वज़ीर जो चवणु आहे त दौरो ॿ तरफ़े लाॻापनि खे वधीक मज़बूत करण में अहम किरदारु अदा कंदो। ॿिन्ही मुल्कनि सहकार जा नौजवान मौक़ा ॻोल्हण ते इत्तफ़ाक़ कयो। टेक्नोलॉजी, ख़िदमत, सिहत ऐं सियाहत में सहकार जा वॾा मौक़ा मौजूदु आहिनि। इलाक़ाई ऐं आलमी अमन तोड़े इस्तेकाम लाइ गॾियल कोशिशुनि जी ज़रूरत आहे। ईरान अमरीका जंग दौरान पाकिस्तान जे हकारी किरदार ऐं राब्तनि जी वाखाण करियूं था। सलामती जे चैलेंजिस खे मुंहुं ॾियण लाइ लाॻीतो राब्ता अणटर आहिनि। ईरान जे शहीद सुप्रीम लीडर सैयद आयतुल्लाह अली खामनई जो मढ़ अॼु इराक खां वापसि तेहरान आंदो वेंदो। इराक जे शहर नजफ़ में शहीद सुप्रीम लीडर जी जनाज़े नमाज़ अदा कई वई। वॾे अंग में माण्हुनि जी शिरकत। ईरान जे शहीद सुप्रीम लीडर सैयद आयतुल्लाह अली खामनई जी तदफ़ीन अॼु मशहद में इमाम अली रज़ा जे रोज़े जे अंगण में थींदी। सिक्योरिटी समेत समूरा इंतज़ाम मुकमल। अमरीका जा ईरान ते ॿीहर हमला, सरीक, चाबहार, बंदर अब्बास, कोनार्क ऐं अबू मूसा ॿेट में धमाका। रेलवे ट्रैक ते बि हमलो। ईरानी शहर एयरपोर्ट ते बि हमले में हिकु ॼणो मारिजी वियो। चाबहार जे कुझु हिस्सनि में बिजली जी फराहमी मुअतल। प्रोजेक्टाइल जो हिसो इमाम अली इस्पताल मथां किरी पियो। मेरी टाइम ट्रैफिक कंट्रोल ऐं डिपो ते बि हमले जा इतला। सूबे बोशहर में धमाका, एटमी बिजली घर महफ़ूज़ रहियो। अमरीकी फ़ौज जो चवणु आहे त ईरान ते हवाई हमला कया विया आहिनि। दिफ़ाई निज़ाम, सामूंडी निगरानी मर्कज़, ईरानी मिसाइल ऐं ड्रोन ज़ख़ीरनि ऐं सामूंडी सलाहियतुनि खे निशानो बणायो वियो। हमला हुर्मुज़ में ॿेड़नि खे रोकण लाइ कयल हमलनि जे जवाब में कया विया। अॼु ईरान ते गुज़िरियल हमले खां वधीक सख़्त कार्रवाई जो इम्कान आहे। ईरानी रिसाले मूजिबि अरबा ॾिहाड़े थियल हमले में 8 ईरानी फ़ौजी शहीद थिया हुआ। चाबहार में मुतासिर 2 पावर लाइन्स बहाल कयूं वयूं। अमरीकी हमलनि बैदि ईरान तरफ़ां सख़्त जवाब। पासदाराने इनक़लाब जो चवणु आहे त कुवैत ऐं बहरीन में अमरीकी फ़ौज जे 3 अॾनि खे निशानो बणायो वियो। ॿीहर हमला कया विया त रद्दअमल में ख़िते में मौजूदु ॿियनि अमरीकी अॾनि खे निशानो बणायो वेंदो। ईरानी सुप्रीम लीडर मुज्तबा खामनई जी सीनियर सलाहकार मोहसिन रज़ाई चयो आहे त अमरीका ऐं उन जे इत्तेहादियुनि खे सख़्त सज़ा ॾिनी वेंदी। ट्रंप जे ख़ार्ग ते हमले जी धमकी ते ईरानी क़ौमी सलामती कमेटी जी तर्जुमान इब्राहिम रज़ाई जो चवणु आहे त अचो असां तव्हांजो इंतज़ारु करियूं पिया। ईरानी परॾी वज़ारत जे तर्जुमान इस्माइल बकाई जो चवणु आहे त मुफ़ाहिमती यादाश्त वाइदनि जी पासदारी जी बुनियाद ते थी हुई। अमरीका हुर्मुज़ में ॾुखियाइयूं पैदा करे पियो। ईरान पंहिंजे मफ़ादनि जो बचाव कंदो।
ईरान फोन करे चयो त अमेरिका सां डील करण चाहे थो। अमेरिकी सदर डोनाल्ड ट्रंप जी दावा। मीडिया सां ॻाल्हाईंदे डोनाल्ड ट्रंप चयो आहे त ईरानी चरिया आहिनि पर शिदत सां डील चाहिनि था। खेसि ख़बर नाहे त उहे उहिदेदार क़ाबिल आहिनि या छा उहे ईरानी उहिदेदार इन डील खे पूरो कंदा या न। इहो ई असल मसइलो आहे। खेसि हर वक़्तु ख़तरनि जो मुंहुं ॾिसणो पवे थो। हू ईरान जी हिट लिस्ट में सभ खां मथे आहे। ईरान ते सख़्तु हमलो कयो आहे। ईरान जे हिक हमले जे जवाब में 20 हमला कया विया आहिनि। ॿीहर का कार्रवाई थी त नतीजा अॻिरां निकिरंदा। ईरानी पड़ी वज़ीर अब्बास इराक़ची चयो आहे त ट्रंप तरफ़ां तौहीन जोगा लफ़्ज़ इस्तेमालु करण सां ईरानी क़ौम जी अज़मत घटि न थींदी आहे। ईरानी पंहिंजे अदब ऐं इख़्लाक़ी क़दरुनि सबबि सुञाता वेंदा आहिनि। हू बेहूदगी जो जवाब बेख़ौफ़ी, अज़ीम हौसले ऐं अमल सां ॾींदा आहिनि। ईरानी स्पीकर मोहम्मद बाकिर कालिबाफ चयो आहे त होर्मुज़ अमरीकी धमकियुनि सबबि न पर ईरानी इंतज़ामनि ऐं ख़ुदि मुख़्तियारी तहत खोलियो वेंदो। अमरीका यादि रखे त हर हमले जो जवाब ॾिनो वेंदो। वाइदनि जी भञकड़ी ऐं धमकियुनि जी क़ीमत अदा करणी पवंदी। मादरी मिल्लत मोहतरमा फातिमा जिना जी 59 वर्सी मल्हाई पई वञे। सदर आसिफ अली ज़रदारी मोहतरमा फातिमा जिना खे भेटा पेश कंदे चयो आहे त फातिमा जिना पाकिस्तान जी तहरीक में न विसारण जहिड़ो तारीख़ी ऐं अहम किरदारु अदा कयो। आमरीअत ख़िलाफ़ मादरी मिल्लत जो बहादुर आवाज़ अॼु बि क़ौम लाइ हिम्मत ऐं हौसले जो ज़रियो आहे। संदसि ख़िदमतूं क़ौम जे गॾियल शऊर जो हमेशह रोशन बाब रहंदियूं। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जो चवणु आहे त मोहतरमा फातिमा जिना कायदे आज़म मोहम्मद अली जिना सां कुल्हो कुल्हे में मिलाए पाकिस्तान जी तहरीक दौरान अणथक जिदोजहद ऐं मिसाली जज़्बे जो मुज़ाहिरो कयो। हू नौजवान नस्ल ख़ासि तौर ते औरतुनि लाइ वाट ॾेखारींदड़ शख़्सियत ऐं बेलोस जज़्बे जी अलामत आहे। हू पूरी क़ौम तरफ़ां मादरी मिल्लत जे क़ौमी ऐं सियासी ख़िदमतुनि खे भेटा पेश करे थो। सेनेट चेयरमैन सैयद यूसुफ रज़ा गिलानी तरफ़ां मादरी मिल्लत मोहतरमा फातिमा जिना खे लफ़्ज़नि जी भेटा पेश। जेल खाते ऐं वर्क्स एंड सर्विसिस वारे वज़ीर अली हसन ज़रदारी तरफ़ां अवामी शिकायतुनि खां पोइ जेल खाते में जारी भर्तियुनि लाइ थींदड़ फिज़िकल टेस्ट जो ओचितो दौरो। सूबाई वज़ीर अली हसन ज़रदारी सईदाबाद बल्दिया सेंटर पहुची फिज़िकल टेस्ट जे अमल जो जाइज़ो वरितो। जेल खाते वारे वज़ीर भर्तियुनि जे इंतज़ामनि, शफ़ाफ़ियत ऐं मेरिट ते अमल जो मुआइनो कयो। सूबाई वज़ीर अली हसन ज़रदारी उम्मीदवारनि सां मुलाक़ात करे खेनि ख़ातिरी कराई त भर्तियुनि जे अमल खे हर सूरत शफ़ाफ़ बणायो वेंदो। कंहिं बि उम्मीदवार सां नाइंसाफ़ी या करप्शन बर्दाश्त न कई वेंदी। फरीदाबाद वेझो हथियारबंदनि जी फायरिंग में हिकु ॼणो मारिजी वियो। चांडिया बिरादरी जी ॿिनि धुरियुनि में ज़मीनी तकरार तां जहिड़ो फायरिंग में रियाज़ चांडियो ज़ख़्मी थी पियो। अस्पताल लियो पियो वियो त रस्ते में दम धणी हवाले कयो। हिकु ॿिए ॼणे जे क़त्ल बैदि धुरियुनि में केतिरी देरि ताईं फायरिंग जो सिलसिलो जारी रहियो। इलाइक़े में ॾहकाव पखिड़िजी वियो। सुई गैस वेझो कोच जे रिक्शा खे टक्कर जे नतीजे में हिकु ॼणो फोत। मेहरान हाईवे ते पीर बुढड़ो स्टाफ वटि कोच रिक्शा खे टक्कर हयो। हादसे में बगोदड़ो वासी नौजवान रिक्शा ड्राइवर वाजिद अली पणियार थड़े ते फोत थी वियो। इतला ते पुलिस पहुची नौजवान जो लाश मक़ामी अस्पताल मुंतक़िल कयो। ज़रूरी कार्रवाई बैदि मर्द वारसनि हवाले। बुछेरी वेझो ट्रेन जे टक्कर में नौजवान फोत थी वियो। ॻोठ हाजी सोज़ अली बिरेमाणी जो रहवासी भूरो बिरेमाणी ट्रेन जे टक्कर में ज़ख़्मी थी पियो। नवाबशाह मुंतक़िल कयो पियो वियो त रस्ते में दम ॾिनो। दराना शरीफ वेझो घरां नाराज़ थी निकिरी वियल नौजवान जो लाश। फतेहपुर वासी नौजवान जावेद मरी जो रोहिड़ी केनाल मां लाश मिलियो। इतला ते वारसनि पहुची नौजवान जो लाश कढायो। मड़ घर पहुचण ते रोजराड़ो मची वियो। ठरी मीरवा वेझो केनाल मां ॻोठाणे जो लाश हथ। इतला ते पुलिस पहुची लाश कढी अस्पताल मुंतक़िल कयो। बोज़दार वॾा वासी मौला बख़्श सियाल तौर सुञाणप। रोहिड़ी जे स्टेशन रोड तां अणॼातल पीरसन शख़्स जो लाश मिलियो। पुलिस पहुची लाश अस्पताल मुंतक़िल कयो। सुञाणप न थियण सबबि सर्द खाने मुंतक़िल। उमरकोट वेझो घर अंदर पानी जी टांकी मां औरत जो लाश हथ। ॻोठ डिघू फार्म में ॿिनि ॿारनि जी मां भागी रिंद जो लाश मिलियो। पुलिस पहुची लाश कढाए अस्पताल मुंतक़िल कयो।
आई गढ़ी खेरे वेझो आबादगारनि जो बेगारी केनाल में पानी की खोट खिलाफ धरणो। सिंध ऐं बलोचिस्तान दंग बेगारी केनाल पुल ते धरणे सबबि ॿिन्ही सूबनि ॾांहुं अचवञ मुअत्तल। आबादगारनि जो चवणु आहे त बासरनि खे पाणी मिलण करे पोछड़ी जे आबादगारनि सां वॾो ज़ुल्म कयो पियो वञे। पाणी न मिलण करे लखे रुपए जो पोखियल बेचारो सड़ी वियो आहे। करप्ट कामूरनि खिलाफ कार्रवाई करे पुछड़ी ताईं पाणी पहुचायो वञे।